बिस्मिल्लाह रहमान रहीम। हक़ीक़त इन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री, लॻे माठ मिरुनि खे डूंगर पवन डरी, वञनि वण बरी, ओभर उभरे की न की। दोस्तों, अॼु हिकिड़ी नई वीडियो सां डॉक्टर महराण तव्हां सां गॾु आहियां। अॼु असां ॻाल्हाईंदासीं जिस्म जे हिकु ॿिए उज़वे अपेंडिक्स जे बारे में। अपेंडिक्स हिकिड़ी नंढड़ी नाली आहे जेका वॾे आंड्रे ऐं नंढे आंड्रे जी जोड़ ते जिस्म जे हेठें हिस्से में असांखे मिलंदी आहे या उते मौजूदु हूंदी आहे। इन जी लंबाई 4 खां 5 इंच जी हूंदी ऐं इन जी चौड़ाई तक़रीबन 7 खां 8 सेंटीमीटर जी हूंदी आहे। असांजे जिस्म में 2 क़िस्म जा जरासीम थियनि था, हिकिड़ा सुठा जिन खे असां गुड बैक्टीरिया चवंदा आहियूं ऐं हिकिड़ा ख़राब जेके असांखे नुक़सानु ॾींदा आहिनि। गुड बैक्टीरिया जेके असांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि उन्हनि जी रिहाइशगाह अपेंडिक्स में हूंदी आहे। छाकाणि अपेंडिक्स में सुठा बैक्टीरिया रहनि था, इन करे असां इन खे मदाफ़ती निज़ाम जो हिसो सम्झी सघूं था या क़ुव्वत मदाफ़त जो हिकु अहम जुज़ चई सघूं था। हिकु अमरीकी रिसर्च मुताबिक़ दुनिया जी 5% आबादी में अपेंडिक्स जी बीमारी थींदी आहे। अपेंडिक्स जी सोज़िश या उन जी जलन सभ खां वधीक टीनेजर्स यानी 13 खां 19 साल जे मरीज़नि में या ॿारनि में थींदी आहे। हूअं त हर उमिरि जा माण्हू इन खां मुतासिर थी सघनि था, पर अपेंडिक्स जी जेका कॉमन एज आहे उहा टीनेज यानी 13 खां 19 साल आहे। हाणे अचूं था उन्हनि सिम्पटम्स या उन्हनि निशाननि जी तरफ़ जेके असांखे अंदाज़ो ॾियारींदियूं या असांजो ध्यानु इन तरफ़ छिकराईंदी त अपेंडिक्स जी बीमारी अपेंडिसाइटिस थी चुकी आहे। कीअं कंहिं मरीज़ खे ख़बर पए त मूंखे हीउ जेको सूरु आहे इहो अपेंडिक्स जो आहे। सभ खां पहिरियां त साईं जेको सूरु हूंदो उहो जिस्म जे हेठें पासे साॼी तरफ़ हूंदो ऐं नाफ़ सां गॾु हूंदो। कुझु मरीज़नि में इहो सूरु सॼे जिस्म में हूंदो, सॼे पेट में हूंदो ऐं पोइ राइट साइड ते शिफ्ट थी वेंदो। ऐं कुझु मरीज़नि में इहो थींदो ई राइट साइड जी तरफ़ ऐं राइट साइड में ई लोकलाइज़ रहंदो, उते ई पंहिंजी प्रेजेंस शो कंदो। इन सां गॾु मरीज़ खे कए यानी मतली उल्टी जो नमूनो हूंदो, मरीज़ खे बुख़ार हुन सां गॾु हूंदो, अगरि पेशाब जी तकलीफ़ थी सघे थी इन मरीज़ खे, ऐं पाखानो करण में बि उन मरीज़ खे तकलीफ़ हूंदी या उनखे कब्ज़ी थी वेंदी। अगरि इहे निशानियूं हिकिड़े मरीज़ में मौजूदु आहिनि त उनखे अपेंडिसाइटिस थी सघे थी। हाणे इन जी तशख़ीस कीअं कजे? इन जी तशख़ीस लाइ तव्हां पंहिंजे डॉक्टर यानी जनरल सर्जन जी तरफ़ पहिरियां वेंदव। हू तव्हांजो मुआइनो कंदो ऐं मुआइने में उनखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो थी वेंदो त जिस्म जे साॼे पासे हेठें पासे सूरु आहे त इहो अपेंडिक्स जो सूरु थी सघे थो। हू मरीज़ खे अल्ट्रासाउंड ऐं रत जी टेस्ट एडवाइस कंदो। अल्ट्रासाउंड में अगरि अपेंडिक्स में सोज़िश आहे, जलन आहे या उनजी जेका चौड़ाई आहे, मोटापे में इज़ाफ़ो आहे, त इन ॻाल्हि खे कंफर्म कंदो त मरीज़ खे अपेंडिसाइटिस यानी अपेंडिक्स जो सूरु थी चुको आहे। इन सां गॾु रत जी टेस्ट जंहिंखे असां ब्लड CP चवंदा आहियूं, उन में अगरि अछे जुज़नि जो तादादु वधीक आहे त उहा इन ॻाल्हि खे ज़ाहिर करे थी त मरीज़ खे अपेंडिक्स थियो आहे ऐं जिस्म में इन्फेक्शन थी चुको आहे। ऐं अछा जुज़ा जेके आहिनि उहे छाकाणि क़ुव्वत मुदाफ़त जा ज़िम्मेवार आहिनि त हू पंहिंजी जंग शुरू करे चुका आहिनि ऐं इन्फेक्शन सां वेड़ उन्हनि शुरू करे छॾी आहे। इन खां अलावा CT स्कैन ऐं MRI बि मरीज़ जी अपेंडिक्स खे डायग्नोस करण में तमामु घणा काराइता साबित थी सघनि था। अमूमन CT स्कैन ऐं MRI जी ज़रूरत न पवंदी आहे। अल्ट्रासाउंड ऐं रत जी ब्लड टेस्ट ऐं सर्जन जो मुआइनो ई काफ़ी हूंदो आहे त अपेंडिक्स जी तशख़ीस थी सघे। आख़िर में अपेंडिक्स जो इलाज छा आहे? अपेंडिक्स जो इलाज सर्जरी आहे। अपेंडिक्स जो ऑपरेशन खां अलावा का अहिड़ी ट्रीटमेंट कोन्हे जेका काराइती ऐं असराइती हुजे। हिकु दफ़ो अपेंडिक्स जो सूरु थिए थो त मरीज़ खे खपे त जल्द हू जनरल सर्जन वटि पहुचे, हॉस्पिटल में पहुचे ऐं अवलीन बुनियादुनि ते पंहिंजी सर्जरी कराए। अक्सर औक़ात मरीज़ दवाउनि ते वधीक
ज़ोर ॾींदा आहिनि, दवाउनि ते वधीक इन्हिसार कंदा आहिनि। दवाउनि सां इहो सूरु त घटिजी सघे थो, पर इहो अपेंडिक्स खे एतिरो त कमज़ोर करे छॾंदो आहे जो अॻिते हली कुझु हफ़्तनि में या कुझु महीननि में अपेंडिक्स फाटी पवंदो आहे। अपेंडिक्स फाटण जी सूरत में उन जे अंदरि जेका तेज़ाबियत आहे या मवादु आहे उहो सॼे जिस्म में फैलिजे थो। इन्फेक्शन, सोज़िश, जलन सॼे जिस्म में फैलिजे थी। ऐं जेको हिकु नंढो ऑपरेशन हूंदो आहे अपेंडिक्स जो, उहो हिकु वॾे ऑपरेशन में कन्वर्ट थी वेंदो आहे ऐं सॼे पेट जो वॾे चीरे सां ऑपरेशन करणो पवंदो आहे। इन में वॾे ऐं नंढे आंड्रे खे बि नुक़सानु थी सघे थो, पेट खे बि नुक़सानु थी सघे थो ऐं जिस्म में मौजूदु ॿियनि उज़वनि खे बि नुक़सानु थी सघे थो। इन करे हर मरीज़ खे खपे त हू हंगामी तौर ते जॾहिं बि उनखे अपेंडिक्स जो पेन थिए, उन जी उमिरि नंढी आहे वॾी आहे, उहो फौरी पंहिंजो इलाजु कराए, फौरी पंहिंजी सर्जरी कराए। अपेंडिक्स खां बचण जे लाइ छा कजे? चिकनाहट वारा खाधा या अहिड़ा खाधा जेके होममेड न आहिनि, जेके घर में न आहिनि ठहियल, उन्हनि खां बचाव कजे। जॾहिं तव्हां पाणी पीओ त खाधे खां पहिरियां पीओ, खाधे खां बाद में न पीओ। सब्जियूं खाओ, वर्जिश कयो, फ्रूट्स जो इस्तेमालु कयो त तव्हां अपेंडिक्स जी बीमारी खां महफ़ूज़ थी सघो था। इहो थोरी ॻाल्हि ॿोल अपेंडिक्स जे बारे में अॼु कईसीं। उमेदु आहे त इहा असराइती ऐं इंफॉर्मेटिव रही हूंदी। अगरि तव्हां दोस्तनि खे को बि सुवालु आहे त उहो ज़रूरु हेठि कमेंट्स जे सेक्शन में पुछो। इंशाअल्लाह जेका असांजी नॉलेज हूंदी उहा तव्हांखे ॾींदासीं। ऐं महिरबानी, थैंक यू।